अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे 7 सेप्टेम्बर ऐं इब्तिदा थी आहे बारिश सां। कुझु देरि पहिरियों मां जेको क्लिप रिकॉर्ड पई कयां उन महिल 10 थिया हुआ ऐं हाणे थिया आहिनि 11:15 त उन महिल हल्की हल्की बारिश पई थिए, झुड़ हुयो ऐं जीअं ई मां रिकॉर्ड करणु शुरू कयो त मासी अची वई कम वारी, मां बंदि करे छॾियमि। सो हाणे उहा हली वई आहे, मां हुनजो गेट बंदि कयो ऐं हिन महिल हिते हीअ हालत आहे। एॾी तेज़ उस जी जंहिंजी हद न आहे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त आराम सां जेको हवा बि आहे तंहिंजे करे हिते ॿाहिरि त ख़ासि तौर ते काफ़ी थधिकार आहे ऐं ॿूटा मुंहिंजा माशाल्लाह ख़ुशबाश लॻा पिया आहिनि। उन्हनि सां गॾु मां बि हिननि खे ॾिसी ॾिसी मां बि ख़ुशबाश आहियां। ऐं ॾाढ़ुनि में काफ़ी सारा ॾाढ़ूं थिया, पर हवाऊं एॾियूं तेज़ लॻियूं जो उहे कचा कचा अध किरी पिया। हाणे एका दुका किथे न किथे अथसि। ऐं हिते बि जेके नवां पोखिया हुया मां कल्ह तव्हां सां शेयर कया हुआ, माशाल्लाह हिननि में कुझु जान आहे अञा, जंहिंमें मूंखे उमेदु आहे त हे वधी वेंदो, अलाह कंदो ऐं हिन जो कुझु चई नथी सघां। पर हिन में जेका निम आहे उहा वाह वाह, सो ॾिसजे त हाणे छा थो थिए। बाक़ी सभु बारिश जे करे प्लांट्स ते वाह जो रौनक आयल आहे। इलाही ख़ुशि थी थियां मां। हे मुंहिंजो वधंदो ई न हुयो, हिनखे हिकु त मां छांव में खणी रखियो, हे आहे बि छांव जो, ऐं ॿियो त मींहं जो पाणी पवण खां पोइ हफ़्ते जी बरसाति थी त इलाही फ़र्क़ु पियो हिननि खे। सो इनशाला इहे ईअं ई वधंदा रहंदा। बसि ॿाहिरि आहिनि छो त लाइट वियल आहे, अजायो वियल आहे, ख़बर न आहे छो वियल आहे। कपिड़ियूं मींहं जी पयूं, उनखां पोइ 2 कलाकनि खां मथे थी वियो आहे त लाइट कोन्हे, त मां ॿाहिरि निकिरी आयमि थोरी देरि जे लाइ। हीअ कैक्टस, हिन में जेके नंढा नंढा निकिरनि पिया, अञा ताईं नंढड़ा ई आहिनि, वधिया कोन्हनि, त मूं सोचियो थोरो ॿाहिरि अची हिननि जो जाइज़ो वठां। हीअ माशाल्लाह वीचारो आउट ऑफ कंट्रोल थी वियो आहे पंहिंजे पॉट खां। हिन वरी बसि मूं वटि ॾेखारण लाइ हीअ रोज़ु साॻा सीन हूंदा आहिनि, जेके मंज़र मां ॾिसंदी ईंदी आहियां हर वक़्तु, तव्हां सां मां उहे पई शेयर कंदी आहियां। हिननि खे मां कटियो हो, हे जेका मुंहिंजा क्रैक थियल प्याला हुया उन्हनि में मां हे प्लांट पोखियो ऐं हिकिड़ो हिकिड़ो हे टॉय रखियो, त हे ॾाढा वॾा थी विया। हिननि खे कटियो आहे त वरी हे हितां नई सही ग्रो था कनि पिया। ऐं हिन खे बि कटियो हुअमि, हिन जो क्रैक हाणे थोरो वधी वियो आहे, त हूअं एॾो न हुयो, पर हाणे बाक़ाइदा ज़ाहिर थो थिए। ख़ैर जेसि ताईं हलियो हर शइ फ़ानी आहे, ऐं हिन जी वल वरी एॾी वधणु लॻी आहे जो हुन पासे हली वई आहे। बसि इहा विंदुर हिकिड़ी एक्टिविटी आहे, ख़ूबसूरती आहे। हीअ पेंटिंग मां पहिरियों बि शेयर कई आहे, हीअ मुंहिंजी पेंटिंग थियल आहे मिरर ते। ऐं जॾहिं सफ़ा नंढा नंढा ॿार हूंदा, मुंहिंजा प्राइमरी में पढ़ंदा, तॾहिं मां हुननि जे कमरे में हुई। वॾा थी विया त रिजेक्ट करे छॾियऊं, पोइ बि मां संभाले रखी, हाणे मां हिते रखी आहे। हालांकि काफ़ी सारियूं मां पंहिंजियूं ठहियल अहिड़ियूं ॿाराणियूं फ्रेम्स ऐं कुझु शयूं राजिया हादिया जे लाइ बि ॾिनियूं आहिनि सादिया खे। ऐं हीअ मुंहिंजो उजड़ी वियो सफ़ा, जेको मां मिनीचर गार्डन ठाहियो, इहो मुंहिंजी प्लैनिंग में आहे त मां हिन खे हिकु दफ़ो ॿीहर वरी सिधो करे ठाहींदमि नई सही। ऐं हे कुकड़, हे गुॾो सभु कुझु जीअं पियो आहे हिते, पर कंहिं कम जो न आहे फ़िलहालु, छो त हिन में ग्रीनरी कोन्हे न। हीअ निम बि वधी रही आहे। तव्हां शायदि बोर थींदा हुजो, पर यकीन कयो मूंखे प्लांट्स सां टाइम गुज़ारणु ऐं प्लांट्स जूं ॻाल्हियूं करणु ऐं प्लांट्स सां ॻाल्हियूं करणु ॾाढो वणंदो आहे। सो तव्हांखे वधीक बोर नथी कयां मां। टाइम थियो आहे 12:30 ऐं सुबुह 9 बजे खां लाइट वियल आहे, अञा ताईं कोन आई आहे। मां कोई सिलाई न कई आहे, कुझु बि न कयो आहे। ऐं हाणे अची वई आहियां मां किचन में, थांव वग़ैरह अंदरि कयां, कुझु लंच जी तयारी कयां। ऐं ॿिया सना सना घणेई कम कया आहिनि, कुझु मथे बि कमु करे आयमि, पर रिकॉर्ड न पई कयां छो त रोशनी जो मसइलो आहे। सो हाणे बहरहाल मां हिते हीअ कुझु किचन जो कमु करे वठां। ॿियो त हाणे नथी पचाए सघां, तकड़ में शायदि मां दाल ई पचाईंदमि, ॾिसां थी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे अञा मां थांव अंदरि करण जे लाइ आयमि त लाइट अची वई ऐं मूं इहो डिसाइड कयो त हीअ पालक आहे फ्रीज़ थियल, त हीअ पालक ऐं पटाटनि जी भाॼी थी ठाहियां, दाल नथी पचायां। पहिरियों त मूंखे ऊंदहि में डिप्रेशन में सम्झ में न पियो अचे छा कयां। सो हाणे बहरहाल, हालांकि ऊंदहि बि न हूंदी आहे, मूं वटि पंहिंजो लाइट जो इंतज़ामु आहे, पर पोइ बि ॼण हिकिड़ो अजीब घबराहट थींदी आहे। सो इहो कंदमि ऐं कुझु पंहिंजी एनर्जी थोरी वधायां। मां एॾी देरि जेको आहे मुंहिंजो टाइम ज़ाया पियो थिए, नंढा नंढा सना थुल्हा त कम घणा ई कयमि, पर पोइ बि कुझु न कुझु रहिजी वियो। सो कुझु खाइबो पीबो
उन खां पोइ जेको आहे मां भाॼी बि ठाहींदमि ऐं पंहिंजो थांव बि अंदरि कंदमि। 1:15 थियो आहे, थांव अंदरि करे छॾिया ऐं हिते ॿोड़ मुंहिंजो पचे थो, छो त पालक मुंहिंजी बॉइल थियल आहे, तंहिंजे करे इहे पटाटा जेके आहिनि अधु कचा पका करे उनखां पोइ मां हिन में पालक विझंदी आहियां। ऐं हिन जी रेसिपी बि अथव, अगरि केरु ॾिसणु चाहे पालक पटाटनि जी। हिन में हाणे मां थोरी ॾही विझंदमि ऐं उनखां पोइ ॿोड़ खे रखंदमि दम ते, पोइ वेंदमि मथे कुझु जेको चैरिटी जो सामान आहे उनखे सेट करणु, कुझु डिवाइड करणु। सो उनखां अलावा हिते मां हे किचन जा कपिड़ा आहिनि कॉटन जा, हे तई साफ़ु करण जे लाइ हूंदा आहिनि। ॾिसो सफ़ाई लाइ या काउंटर टॉप लाइ, चुल्हा साफ़ु करण लाइ घणियूं क़िस्म शीट्स अवेलेबल आहिनि मार्केट में, जेके असां बि यूज़ कयूं था। पर तओ साफ़ु करण जे लाइ स्पेशली कॉटन जो कपिड़ो मूंखे लाज़मी खपंदो आहे। सो ही 2 कपिड़ा हिन महिल मुंहिंजा ॿेरा थी चुका आहिनि, त हिते इहे बि भिॼाया अथमि, त गॾु हिन कम सां इहो बि कंदमि। थोरी देरि भिॼल हूंदा, उन खां पोइ मथां जॾहिं मां अची वेंदमि हेठि, त पोइ अची मां हिननि खे धोईंदमि, मानी बि पचाईंदमि, पोइ फाइनली मां पढ़ंदमि निमाज़। सो ॾही जेका हूंदी आहे असां वटि हिकिड़ो ज़रूरी हिसो आहे असांजे रोज़मर्रा खुराक जो, पोइ चाहे उहो कचो खाइजे या पकल खाइजे। इहो मुंहिंजो कम जो सिलसिलो जारी हूंदो। हिनखे दम ॾींदमि, पालक मिक्स कंदमि, उनखां पोइ मां वेंदमि मथे अची वियमि, फ़ोन खे हिते चार्ज करण लाइ रखंदमि। ऐं हे तरियलियूं आहिनि मुंहिंजूं जेके मां सिबंदी थी वञा, त हिते ई थी रखंदी वञा। कपिड़ा डिवाइड कंदमि हाणे। पहिरियों उन्हनि 2 छोकिरियुनि जा जिन खे सिर्फ़ु कपिड़ा ॾियणा आहिनि, ऐं कपिड़नि जा मुंहिंजा हिते बैग्स भरिया पिया आहिनि। सो इन्हनि खे कढां थी हाणे। इन्हनि 2 छोकिरियुनि जे लाइ मां डिवाइड कया आहिनि, त तव्हां ॾिसो त मां हिननि खे कीअं ॾिना आहिनि कपिड़ा। हिकिड़ो हिन जो हिकु वॻो अनस्टिच्ड, ॿियो अनस्टिच्ड, हे 3 अनस्टिच्ड, ऐं हे 4 लॉन जो आहे, इहो अनस्टिच्ड आहे, ऐं हे 5 इहो बि अनस्टिच्ड, ऐं हे जेके स्टिच शर्ट्स हुयूं 2 वॻा इन्हनि मां शर्ट सिबियल आहिनि रवा, ऐं इन्हनि जूं जेके शलवारूं उहे अनस्टिच आहिनि। ऐं हे हिकिड़ो मर्दाणो वॻो, ऐं हे 2 टॉल। इहो हिकिड़ी छोकिरीअ जो थी वियो, ऐं हाणे ॿी छोकिरीअ जो। हे हिकिड़ो मर्दाणो वॻो सेम, ॿिन्ही जा हिकु जहिड़ा वरिता, टॉल हे 2 हिन जा पिंक, हे वॻो सेम हिकु जहिड़ो, हे बि वॻो हिकु जहिड़ो, हुनजो ब्लू आहे, हिन जो ग्रीन आहे। ॾाढा माशाल्लाह प्यारा कपिड़ा आहिनि, मां त हिननि खे ॾिसी ख़ुशि थी थियां। माना हुननि वीचारनि कॾहिं बि अहिड़ा कपिड़ा सोचिया बि न हूंदा। ऐं सिबियल कपिड़नि मां हिन खे बि 2 वॻा ॾिना आहिनि, सिबियल माना शर्ट्स जेके हुयूं न। हे हिन जो वॻो, हिन रए में हे रंगीन पटियूं, त मूंखे हिन सां सूट पियो करे। इहो हिकिड़ो इहो सिबियल ॾिनो आहे, हिकिड़ो हे सिबियल ॾिनो आहे, यानी शर्ट सिबियल ऐं रओ, ऐं जेका हे शलवार उहा बग़ैर सिबियल, ऐं हिन कचनि जोड़नि मां अनस्टिच्ड, हिन में रओ बि पियल आहे। त हिकिड़ो हीअ आहे, ॿियो हीअ येलो ॾिनो आहे हिन खे, ऐं 3 हीअ आहे लॉन जो एम्ब्रॉयडर्ड आहे, ऐं 4 तव्हांखे मां हे 2 बि अनस्टिच आहिनि। ठीकु आहे। सो ॿिन्हिनि जा इक्वल, यानी घणा थिया इहे जोड़ा, 1 2 3 4 5 6 7 जोड़ा ॿिन्ही छोकिरियुनि खे, 2 टॉल ऐं हिकिड़ो मर्दाणो वॻो बि, जीअं हुनजे पेरेंट्स सां इहो बि जेको सो थोरो सो 1000 रुपए जो ॿार बि लथल हुजे। सो हिननि जा इहे अलॻि अलॻि थींदा पैक। हे 2 छोकिरियुनि जो थी वियो इंतज़ाम, छो त हिननि जे लाइ मूंखे सिर्फ़ु कपिड़नि जो चयो वियो हो। अल्हम्दुलिल्लाह इहे मां करे वरिता आहिनि, बसि हाणे हिननि खे मूंखे वेड़िणो आहे। सो वेड़ींदमि न, फ़िलहालु एॾो टाइम न आहे मां वटि। ऐं अञा हे कपिड़ा हिते बचियल पिया आहिनि, जेके अञा मूंखे डिस्ट्रीब्यूट करणा आहिनि मुख़्तलिफ़ छोकिरियुनि में। त ऐं हिन में बि कॉटन जा 2 वॻा अञा पिया आहिनि। सो इहे कंदमि इंशाअल्लाह, छो त वरी बाक़ियुनि जा थांवनि सां गॾु वञणा आहिनि, त उन में मूंखे थोरो वधीक महिनत खपे। त फ़िलहालु मां हिते इहो कमु कयो आहे। थोरी देरि खां पोइ ईंदमि, मानी वानी पचाए ऐं निमाज़ पढ़ी सुराण अची वेंदी, त पोइ फाइनली मां मथे अची वेंदमि बाक़ी कमु करण जे लाइ। 4:30 थिया आहिनि, काफ़ी देरि खां मां मथे आयल आहियां। हे कपिड़नि जूं रसियूं जेके मां कटे रखंदी आहियां उहे बि खणी आई आहियां, कैंची खणी आई आहियां, ऐं हे आहिनि सामान हिकिड़ी छोकिरीअ जा जेके दादू साइड ते वेंदा। सो इन्हनि जी हाणे मूंखे वीडियो ठाहिणी आहे, पैक करणी आहे। हे इन जे लाइ बि मां हे जोड़ा कढिया आहिनि, 7 जोड़ा हिन जे लाइ बि, ऐं ॿियो बि जेको कुझु थांव ते पिया, छो त हिन खे कंप्लीट शयूं ॾियणियूं, कंप्लीट शयूं माना जेतिरियूं मां कंप्लीट हमेशह मोकिलींदी आहियां। सो हेॾा परियां डिनर सेट पियो आहे, इहो बि खोलणो आहे, हॉट पॉट कूलर वग़ैरह सभु कुझु माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो हे उन्हनि माण्हुनि ॾे थो वञे जिन खे 1-2 जोड़ा वठण जी बि
वीचारनि खे गुंजाइश न हुई। अलाह ॾिनो आहे, मां कुझु बि न आहियां, तव्हां सभिनीनि मां जंहिं ॾिनो आहे अलाह क़बूल करे। वीडियो मां ठाहे छॾी, सामान पैक करे छॾियो। यकीन कयो एतिरो थकाईंदड़ कमु आहे जंहिंजी इंतिहा न आहे, पर ख़ैर मुंहिंजो कंहिं ते एहसान न आहे, पर ॻाल्हि थी कयां हिकिड़ी त कमु बहरहाल थकाईंदड़। ऐं हीअ 2-3 शयूं मां वीडियो में विझणु विसरी वई हुयमि, त इन करे मां इहे हाणे जेके हिन में पैक करे इहे बि सामान विझी छॾींदमि। टॉप्सिन वॉच में सेल वेल विझणो पवंदो मुंहिंजे ख़्याल में, बाक़ी हूअं त इलाही सुठी वॉच आहे। ऐं हीअ अतुर आहे, कंगण आहिनि 2, ऐं हीअ कोई मेकअप आहे जेके मां न कंदी आहियां, न सुञाणींदी आहियां। सो बहरहाल, ऐं हिते ॾिसो हीअ हालत, हिन ॿाहिरें कबट में बि चैरिटी जो सामान आहे। हिन मां कुझु शयूं कढियूं अथमि, कुझु कपिड़ा कढिया अथमि, ऐं अञा इलाही सारा कपिड़ा आहिनि, पर उहे सॼा सिबियल वॻा आहिनि। सो ॾाढी थकिजी पई आहियां। हीअ आख़िरी शइ आहे जेका पैक कंदमि, हिन में कप्स विधमि, ऐं हीअ ॾिनो कंहिं ज्वैलरी बॉक्स या जेको बि, मां खोलिया नथी, हिननि खे अलॻि सां विझी थी छॾियां। हिन 7:15 थिया आहिनि, ऐं मां नमाज़ पढ़ी आई आहियां सांझीअ जी, ऐं 3 पहिरीं जी नमाज़ खां पहिरियों विंजी सिंजी कपिड़ा बि धोतमि, त इहे मुंहिंजा हिते सुकणा पिया आहिनि। ऐं थक जो त बसि कहिड़ो किसो ॿुधायां मां तव्हांखे। ऐं हाणे वेंदमि किचन में, ऐं टीवी हलंदी, लाल बंदि हुई छो त असां नमाज़ पिया पढ़ूं, ऐं चांवर हिते भिगा पिया आहिनि, राति जे लाइ मां चांवर पचाईंदमि। मंझंदि वारी भाॼी बि आहे, ॿियो ॾिसूं त छा थो पचे। ऐं तव्हां खां मां हितां अॼु ई मोकिलाईंदमि हाणे ई, ऐं वधीक कचहरी अॼु नथा कयूं, ऐं इंशाअल्लाह अलाह घुरियो त सुभाणे वरी कचहरियूं बि कंदासीं। अॼु मूंखे ॿाहिरि बि वञिणो हो, पर सुबुह जो थोरो मींहुं वसियो त मां उन में थोरो थी वियमि त मतां वधी वञे, पर सॼो ॾींहुं उस ई रही, पर कुझु इलाइक़नि में सुठी बारिश थी आहे। सो हाणे मां मोकिलायां थी तव्हां खां, ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हां सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ऐं वण पोखियो, वॉक कयो, ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधी में कमेंट कयो। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अलाह भाई।